पापा सां ॻाल्हि थी? न अञा नाहे थी। अॼु कॉल कंदो त पोइ ॻाल्हाईंदीसां। छा थियो मम्मा, ईअं छो पिया ॾिसो मूंखे? ॾिसां पई त तूं हाणे वाक़ई वॾी थी वई आहीं। पुट वांगुरु सभु ज़िम्मेदारियूं खयूं आहिनि। मामा, हिकु धीउ हुजण जे नाते मुंहिंजो इहो फ़र्ज़ु थो चहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहो सभु कुझु मां न संभालींदमि त ॿियो केरु संभालींदो? सतार जी ख़बर पई त खेसि पुलिस गिरफ़्तार कयो अथसि। हा, SSP जमाल मूंखे ॿुधायो त उन्हनि राति हुनखे अरेस्ट कयो आहे, पर उनजी गिरफ़्तारी जी ख़बर अञा कंहिंखे न आहे पई। ऐं मूंखे जमाल इहो बि ॿुधायो त हुनखे आज़ादु करण लाइ काफ़ी प्रेशराइज़ पियो करे। तक़रीबन अधु मुल्क जी बिज़नेस कम्युनिटी हुनजे हक़ में आहे। पर मामा, मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त उहा सॼी बिज़नेस कम्युनिटी पापा खे छो नथी सपोर्ट करे? तुंहिंजे पीउ खे हिते जी बिज़नेस कम्युनिटी शायदि एक्सेप्ट नथी करे। शायदि इहो ई सबबु आहे, छो जो हू हिकु मिडिल क्लास आहे ऐं ॿारहड़ीअ सवास्तो रखंदड़ माण्हू आहे। हू क्लास ई न आहे। शायदि इन जे करे बिज़नेस में खेसि टफ टाइम ॾिनो आहे। हाँ मामा, मां सम्झां थी। हिते जे बिज़नेस लॉबीज़ में पापा जी का एतिरी ख़ासि रिस्पेक्ट न आहे। पर पोइ बि मामा, पापा पंहिंजे बिज़नेस खे काफ़ी माण्हुनि खां वधीक बहितर बीहारियो आहे। पर हिन वक़्तु असांजा पार्टनर्स असांजे ख़िलाफ़ु थी बीठा आहिनि। हुननि खे असां ते को बि ट्रस्ट न आहे। हू पंहिंजा शेयर्स विकिणण जे लाइ राति ॾींहुं हथु पेर हणी रहिया आहिनि। मामा, हिन वक़्तु पापा जो हिते हुजणु काफ़ी ज़रूरी आहे। मूंखे बि सम्झ में नथो अचे त हाणे छा थींदो। तुंहिंजो पप्पा अलाए कहिड़े ख़ौफ़ खां हितां निकिरी वियो आहे। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। मामा, पापा ज़रूरु का ग़लती कई आहे, तॾहिं बि पंहिंजे बिज़नेस फ्रेम खां ॿाहिरि थी वियो आहे। ख़ैर, अॼु हू फ़ोन कंदो त हुनखे वापसि अचण जे लाइ मजबूर कंदसि। हुनखे पंहिंजो बिज़नेस बचाइण लाइ वापसि अचिणो ई पवंदो। हाँ मामा, मां बि पापा सां ॻाल्हाईंदमि ऐं हुनखे क़ाइल कंदमि वापसि अचण जे लाइ। शायदि यासिर हूंदो, मां ॾिसां थी। मायुनि जो रिसोर्ट कुझु वधीक ई अचणु लॻो आहे अॼुकल्ह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।